इंडिया जो सदर हलीम साईं इस्माइल शाह पर ख़ुसूसन असांजो इबा निसार जंहिं मेलो मचायो आहे हिन गंबट ऐं सूबेदेरे जे ॿिन्ही तलकनि जो अहिड़ो इज्तिमा आलिशान इज्तिमा ऐं गैरतमंदनि जो इज्तिमा गॾे हिकिड़ी जाइ ते कयो आहे ऐं हुनजी सॼी कमेटीअ जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं जिन ही सॼो मेलो मचायो आहे। पर दोस्तो ही सिंधुअ जो वारो ही सिंधुअ ते हमिलो मुख़्तलिफ़ दोस्त ॻाल्हाया उन्हनि ॻाल्हियुनि खां बचंदे ऐं गुज़ारिश कंदुसि हीअ मुसीबत टरी पाण ते लॻी कीअं इक़्तिदार जो हवस शख्सी मिल्कियत जो हवस माण्हुनि खे धारी दलाली ऐं पंहिंजे वतन सां गद्दारीअ ते लाहे थो अचे ऐं ही सिंधुअ जो सौदो करे छॾियो। ऐं तव्हां सां अॻिते ॻाल्हाईंदुसि त ही सिंधु नदीअ जो सिर्फ़ु सौदो न कयो अथनि हिन ते हलूं था पर सिंधु नदीअ सां गॾु मजमूई तौर ते ही प्रोजेक्ट खणी आयो। ही जेको 2007 में हिकिड़ो मुशरफ पीपी ठाह थियो जंहिंमें हू प्रोजेक्ट खणी आयो आहे जंहिंमें पहिरीं दफ़ा सदारत में त सिंधुअ जूं असां सूबाई सरहदूं हिननि खे विराईंदासूं पोलिंग ख़तमु कंदासूं विजन 2025 जे तहत पाणी पंजाब जे हवाले कंदासूं हितां जूं मिल्कियतूं धारियुनि जे हवाले कंपनी सरकार जे हवाले कंदासूं ही सामूंडी पट्टी कंपनी सरकार खे ॾींदासूं। हिकिड़ो डिग्री सौदो थियल आहे जंहिंमें ही पहिरियों प्रोजेक्ट आयो हो सिंधुअ खे विराइण जो। सिंध जे गैरतमंद माण्हुनि 2012 में हिन जो नाफ़िज़ कयल निज़ाम ईअं ई अॼु वांगुरु घटनि ते अची रस्तनि ते अची गैरतमंद अॻुवाणनि गॾिजी ऐं सिंधुअ जी विरासत खे 2012 में लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस खे रद्द करे छॾियो ऐं उहो कानून ख़तमु करायो। इन खां पोइ सिंधियुनि खे अक़लियतम तब्दील करण लाइ हिननि ड्रामेबाज़ी उहा छा कई उहा इहा कई त मर्दमशुमारी 2017 खे रद्द कराए ऐं हथरादूं जुड़तूं करण जी कोशिशि कई त जीअं हितां जी डेमोग्राफिक चेंज आणिजे। अॼु जॾहिं हीअ ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जो प्रोग्राम आणे केॾो नालो ख़ूबसूरत आहे केरु न चवंदो त मुल्क साओ थिए पर इन जे पुठियां जेका साज़िश आहे जेका गहराई ते ॾिसो सिर्फ़ु छह कैनाल था ठहनि सिर्फ़ु छह कैनाल था ठहनि छो त हिननि में अक्सरत कैनालनि ॿुधायो आहे फेज़ 1 फेज़ 2 ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि त हिन जा फेज़ 1 जो 2 ऐं 2 जा 3 पिया आहिनि। सिर्फ़ु पंजाब में आबाद थींदड़ कैनाल जो ॿुधायां त ग्रेटर थल कैनाल जेको मुशरफ न ठाहे सघियो उनजो इफ़्तिताह त कई पर पूरो न करे सघियो 2008 ऐं 10 जे विच में ऐं उन ते ॿियो ग्रेटर थल कैनाल हिननि काइम अली शाह गिलानी जून 2010 में इफ़्तिताह कयो। सिंध में जेका वाराबंदी आहे जेको शाखुनि ते पाणी खोट इहो इन नालाइकनि जेको फेज़ 1 ग्रेटर कैनाल शुरू कयो जेके मानकेरा कैनाल जंहिंमां ख़ुशाब ऐं लैया आबाद थियनि था उनजे करे सिंधियुनि ते मुस्तक़िल वाराबंदीअ जो ऐं पाणी जी खोट आई आहे। अॼु सरकार जे रिकॉर्डनि मुताबिक़ पाणी जी खोट 20 सैकड़ो खां मथे आहे 30 सैकड़ो ताईं हिन साल त 50 सैकड़ो खां मथे आहे पर 20 खां 30 सैकड़ो पोयनि 2 दहाकनि खां वठी आहे एवरेज। पर उन जे बावजूद कैनाल ठाहिण जो जॾहिं खोट आहे त पोइ इहो ठाहिण जो कहिड़ो जवाज़ आहे। जॾहिं दयामीर बादशाह डैम जी स्कीम आंदी वई त वापडा जूं फिगर्स हुयूं वापडा जा अंग खरो आहे त बाबा 6 मिलियन एकड़ फुट पाणी घटि आहे जेको असां दयामीर बादशाह मां ठाहींदासीं
अदा और बिस्मिल्लाह थियो यानी ये वाराबंदी ख़त्म न थींदी वधीक कैनाल न ठहंदा ऐं मौजूदा कमांड या पाकिस्तान जी रहंदी त हीअ तॾहिं हितां जी वाराबंदी जो डैम ठही वञे तॾहिं वाराबंदी मस पूरी थींदी हिन वक़्तु जेको पाणी जो सर्टिफिकेट वरितो अथनि इरसा खां छा था वरितो अथनि इंडिया मां पाणी जेको सतलज 3 दरिया विका विया 1960 में यानी रावी सतलज ऐं ब्यास उन मां असांखे पाणी मिलंदो जेको कोविड जे वक़्त में 6 मिलियन एकड़ फुट अचे थो अफगानिस्तान काबुल मां असांखे पाणी मिले थो काबुल नदी मां जेको अटकपट पए थो इहो 3 सालनि में ख़तमु थियणो आहे त मौजूदा कमांड एरिया में ख़ुदि खोट थींदी आहे ख़बर न आहे कहिड़ो कहत अचिणो आहे इन वक़्त ते नवां कैनालनि जो ऐलान करणु जंहिंमें ग्रेटर थल कैनाल खां सवाइ नाजाइज़ जलालपुर कैनाल ठहे पियो जलालपुर कैनाल ठहे पियो 50 एकड़ खां मथे कम लाइनिंग शुरू आहे चोलिस्तान ते हज़ारों एकड़ गैर मुल्की लखा एकड़ गैर मुल्की कंपनियुनि ऐं हितां जे सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी जी कंपनियुनि ऐं हिन हुकुमरान जमायत जे कंपनियुनि मुख़्तलिफ़ उन्हनि ते लीज़ूं शुरू करे छॾियूं आहिनि ऐं उते पंहिंजा फार्म शुरू करे छॾिया आहिनि ऐं जंहिं फार्म ते वियोसि उहो 5000 एकड़नि जो ही जेको वज़ीर आला जेको ठगियारो चवे थो त ईअं लखे एकड़नि जा आहिनि इहो प्रोजेक्ट 3 सालनि में ठहंदो ए कैनाल उते पहुचंदा उते लोकल अरेंजमेंट पई कई वञे उन करे हिकिड़े पासे इहो पाणीअ जी खोट त जेके सिर्फ़ु असीं था चऊं त बाबा इहे जेके सिर्फ़ु 7 खां 8 मिलियन ग्रेटर चोलिस्तान ऐं ग्रेटर थल कैनाल जलालपुर इन्हनि खे गॾींदा सिर्फ़ु पंजाब जा त 7 खां 8 मिलियन जा मनसूबा आहिनि मुस्तक़बिल जा 10-15 सालनि में उन खां सवाइ रेणी ऐं थर जो नालो सिंध में ॾेई ऐं असांखे लॉलीपॉप था ॾियणु चाहिनि उतां जो पाणी खणनि कंपनी सरकार उतां जूं ज़मीनूं खणे अॼु बि उमरकोट जे असांजे मकानी उते 100 सालनि खां आबाद थींदड़नि खां ज़मीनूं था पुरीनि उन खां पोइ असांजे बदीन जे माण्हुनि खां ज़मीनूं था पुरीनि अहमदराज जो यूनियन काउंसिल में नोटिस ॾिना अथनि असांजे हॉक्स बे ते रहंदड़ 100 सालनि खां क़दीम रहायशनि खे उतां ॾुतड़नि जो था सोचीनि उन करे ही जेको कोस्टल बेल्ट जो सौदो हुजे ज़मीनुनि जो सौदो हुजे या ही जेको मादरी वसीलनि जो सौदो हुजे इहो असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे उन करे ही पाणी असीं त चऊं था असांजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ 1.5 साल पहिरीं तकीर कई त मुल्क जे सियासी ऐं दहशतगर्दी ॿियनि जा मसइलनि जा हल असां हिकिड़ो तरीक़ो कढंदासूं उहा इकनॉमिक तरक़ीअ जो मुआशी तरक़ीअ जो बाबा इहा मुआशी तरक़ी आहे त हिकिड़नि नवनि कंपनियुनि खे पनियूं ॾियो ऐं सॼियूं दौलतूं ग़ैर मुल्कनि खे ॾियो ऐं हितां जा माण्हू दरबदर थियनि त उन करे इहो जेको मुआशी तरक़ीअ जे नाले में SIFC जो प्रोग्राम आहे जंहिंखे पीपलन ऐं नून लीगलन इन्हनि खे एक्ट जी शक्ल इख्तियार कई आहे उन्हनि खे इहो वापसि वठिणो पवंदो न त इहो फेडरेशन जे ख़िलाफ़ु आहे ऐं असांजे सिंध जी तबाही बर्बादी ऐं गैर मुल्कनि जे ऐं दादनि जे हवाले करण जे बराबरि आहे उन करे इहे मनसूबा इन्हनि खे वापसि वठिणा पवंदा तरक़ी तव्हांजो कमु न आहे असांखे तहफ़ुज़ तव्हांजो तरक़ी असीं पंहिंजी सियासी मैदान में पाण पंहिंजा इंसाफ़ ऐं ईमानदारी सां ईंदड़ सियासत कंदड़ सदियुनि खां उहे अची कंदासूं तव्हां ही 2 नंबर पीपला बिहारे 2024 जी हिकिड़ी इलेक्शन मैनेज करे इक़्तिदार मुंतक़िल कयो आहे त मिल्कियत तव्हांखे लिखी ॾियनि सिंध जे माण्हू तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे त जेकॾहिं ज़रदारीअ उनजे MPA MNA वज़ीर आला उन्हनि सौदो करे छॾियो आहे ऐं पाण में इहो चयो आहे असीं तव्हांखे ख़त पिया लिखंदासूं असीं बयान पिया ॾींदासूं असीं जुलूस पिया कढंदासूं तव्हां छिके रखो
तव्हां पंहिंजो तामीर करे छो जलालपुर कैनाल अध खां मथे पूरो करे छॾियो ग्रेटर थल कैनाल जो फेज़ 2 चौबरा ठाहिण जी कोशिशि था कनि ऐं उते अञा जेके मंज़ूर कोन थिया आहिनि दिगाना बैराज नूरपुर बैराज उन्हनि जा हिन ज़रदारी सभा खे उन्हनि जा गेट ठाराए छॾिया आहिनि यानी उहे जेके लखे एकड़नि जूं स्कीमूं जेके मुस्तक़बिल मचियूं आहिनि उहे करे छॾियूं आहिनि उन करे असीं तव्हांखे हिननि ख़तरनि खां आगाह कंदे इहो था चऊं त दोस्तो सिंध जे माण्हुनि जहिड़े नमूने सां हिननि जे ग़लति बयानीअ खे रद्द कयो आहे सिंध हुकूमत जे जीअं उन्हनि जे MPA MNA जे एहतजाजनि खे रद्द कयो आहे जीअं सिंध जे माण्हुनि ज़रदारी जे जलसनि में या जॉइंट पार्लियामेंट में कयल तकरीर खे रद्द कयो आहे ओड़ी तरीक़े सां हाणे जेकॾहिं तव्हां सुभाणे 4 तारीख़ ते कहिड़ा बि ड्रामा करियो पर तव्हां ॾेई चुको हाणे तव्हां लाइ ॿ रस्ता आहिनि या 4 तारीख़ ते सुभाणे पंहिंजे लीडर जे थले ते गीसी करियो या उठ पेर वियो त पोइ तव्हांखे का माफ़ी मिले न त सिंध जो माण्हू तव्हां गद्दारनि खे माफ़ी न ॾींदो मियां शहबाज साहब आपकी प्रोविंशियल गवर्नमेंट और आपके कायद को मालूम है कि यही कैनाल आपको बनाने थे